सिंध जी नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना उर्फ़ माई खैरा जूं आख़िरी रस्मूं जेके आहिनि उहे जौहर स्क्वायर में अदा करण खां पोइ उनजी तदफ़ीन जेकी आहे कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में बिलाल कॉलोनी जो क़ब्रिस्तान आहे उते कई वई आहे। उनजे तदे ते हिन वक़्तु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल फ़नकार अदाकार तोड़े शोबिस जी दुनिया सां वास्तो रखंदड़ ॿिया वॾा नाला जेके आहिनि उहे हिते पहुता आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू शबीरा चन्ना जो जेको सिंधी मीडिया में सिंधी ड्रामनि में जेके कमु हुयो उन जूं जेके ख़िदमतूं हुयूं उनखे उहे कीअं ॾिसनि था। जॾहिं बि प्रोग्रामनि में आई त असांजे उन्हनि स्टूडियोज़ में चारों पासे टहक ई टहक हूंदा, इवन ऑन स्क्रीन ते हूंदा, पर जेके असांजो स्टाफ हूंदो उहो बि खिलंदो रहंदो। ऐं उन में का आर्टिफिशियल का बि शइ न हुई, जेका नेचुरल हुई जीअं हुई उनजो हिकिड़ो पंहिंजो मुक़ाम रहियो शोबिस जी दुनिया में। हाणे हींअर न आहिनि वॾियूं आर्टिस्ट, ऐं गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी असां शो हिन ते सोशल मीडिया ते स्क्रीन ते हुनजे लाइ दुआऊं कयूंसीं, पर शायदि अलाह साईं खे इहो मंज़ूर हुयो। अलाह साईं आपा शबीरा चन्ना जी मग़फ़िरत फरमाए, उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। वॾी आर्टिस्ट हुई, उनजो ख़्यालु ॾाढो ॾुखियो भरिबो इंसान आहे, सभिनि खे जान छॾिणो आहे। बहरहाल उन्हनि जी फैमिली जो सिर्फ़ु नुक़सानु आहे, आउं सम्झां पई त पूरी मीडिया जो नुक़सानु आहे। जेतिरा बि उनजा तमामु घणा पुट हुआ मीडिया में, तमामु घणियूं माउरूं हुयूंसि, भेनरूं हुयूंसि, सहेलियूं हुयूंसि, सरतियूं हुयूंसि। सो सिर्फ़ु उनजी फैमिली चन्ना फैमिली जो नुक़सानु न आहे, हीउ पूरे सिंध जो नुक़सानु आहे, पूरी मीडिया जो नुक़सानु आहे। इन जो ख़्यालु भरणु तमामु ॾुखियो आहे, पर ज़ाहिर आहे हर इंसानु जेको दुनिया ते आयो आहे उनखे वञिणो आहे, रुख़सत थियणो आहे। पर जेके घाव हूंदा आहिनि, जेके विछोड़ा हूंदा आहिनि, उहे न विसरंदड़ हूंदा आहिनि। हू तमामु वॾी आर्टिस्ट हुअण सां गॾोगॾु दुनियावी तौर ते बि ज़माने जे तौर ते बि तमामु वॾी माई थी गुज़री, वॾी माउ जो करेक्टर अदा करे चुकी। आपा शबीरा चन्ना असां पंहिंजे हक़ीक़ी माउनि वांगुरु हुननि जी हंज बि असांखे पंहिंजे हक़ीक़ी माउनि वांगुरु। हीअ पीढ़ी मथीं पीढ़ी उन खां मथीं पीढ़ी ॾिसंदी रहंदी त हुनजो फ़न जीअरो रहंदो। हूअ हिकु एकेडमी जो दर्जो रखंदड़ औरत हुई, प्योर माना ठेठि सिंधी जीअं ॿारहड़ी जूं मायूं ॻाल्हाईंदियूं आहिनि खड़के सां, अहिड़ी औरत वरी असां वटि अदाकारा पैदा न थींदी। मां चवंदो त मैडम शबीरा चन्ना हिकिड़ी तारीख़ रक़म करे छॾी आहे। मां हुनखे एज़ अ आर्टिस्ट जेकॾहिं ॾिसां त अहिड़ा आर्टिस्ट अहिड़ियूं एक्ट्रेसिस जेके आहिनि से सदियुनि में पैदा थींदियूं आहिनि। असांजी त अमड़ हुई, ऐं हुनखे मां त पंहिंजे सिर या काफ़ी दोस्तनि हुनखे अमा करे छॾींदा, मां बि अमा करे छॾींदो हुउमांसि। काफ़ी ड्रामनि में काफ़ी फिल्मुनि में कमु कयो। अमा पंहिंजे आर्टिस्ट सां गॾु हिकिड़ी वॾो इंसानु हुई, हर माण्हू सां प्यारु, हर माण्हू सां, बचे सां, नंढे सां, वॾे सां, नंढे आर्टिस्ट सां, जंहिंसां वञणु उन सां ख़ुलूस, उन सां प्यारु। मां सम्झां थो त हू मर्द हुई ऐं हिकिड़ो वॾो इंसानु हुई। आपा शबीरा जे बारे में ॿुधाए त आपा शबीरा उहा ई जेका आर्टिस्ट हुई, सदियुनि में अहिड़ा आर्टिस्ट घटि पैदा थींदा आहिनि। हिकु त वॾो हुनजो नालो, वॾो हुनजो कमु पूरी सिंध में, छा पूरी सिंध में जेके बि दुनिया में जेके बि सिंधी हिते रहनि था त उहो ज़रूरु हिन खे यादि कंदा हूंदा, हुन लाइ दुआऊं बि कंदा। बिल्कुलु ॾाढो ॾुख थियो, जेतिरो जीअं पंहिंजे घर जो भाती को असांखे विछड़ी वियो आहे। अॼु तव्हां फ़नकारनि ऐं अदाकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो त शबीरा चन्ना सिंधी शोबिस जो तमामु उनजो विछोड़ो जेको आहे उहो तमामु वॾो नुक़सानु आहे। हिननि जो इहो चवणो हुयो त शबीरा चन्ना सिंधी ड्रामनि, सिंधी फिल्मनि तोड़े सिंधी जेका शोबिस आहे उन में हूअ एकेडमी जो किरदारु अदा कंदी हुई, सिंधी फ़नकारनि जी माउ वारो किरदारु बि हू निभाईंदी रही। हिन जो चवणो त शबीरा चन्ना जो ख़्यालु कॾहिं बि भरिजी नथो सघे। कैमरामैन इरफान सांगी सां गॾु शाहिद मीरानी, टाइम न्यूज़, कराची।